बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब वीडियो सीरीज़ फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी। मौज़ू आहे उहो बेसिकली इहो तारुफ़ ॿुधायां त आउं केरु आहियां ऐं उहो तारुफ़ ॿुधाइण जी वजह इहा हूंदी त मुंहिंजो जेको मौज़ू आहे फाइनेंशियल लिटरेसी, ऐं इन मौज़ू ते कहिड़ी हैसियत सां ॻाल्हायां पियो, इन जी वजह इहा। ॿियो त हीअ जेका सीरीज़ हूंदी उन में असां कहिड़नि टॉपिक्स खे कवर कंदासीं उहो इन वीडियो में इंशाल्लाह ॻाल्हि कबी। एंड देन थर्ड असां जेका ॻाल्हि कंदासीं उहा इहा त तव्हांजे लाइ फाइनेंशियल लिटरेसी छो एतिरी अहम आहे, इन जी नॉलेज हासिलु करणु। ठीकु आहे जी। सो फस्ट ऑफ ऑल आउं पंहिंजो तारुफ़ कराए वठां त माय नेम इज़ मीर मुस्लिम टालपुर ऐं आउं जेको आहे सो तक़रीबन 12 सालनि खां टीचर आहियां गवर्नमेंट प्रोविंशलाइज़ हाई स्कूल टंडो अलायार में। ऐं हीअ उन ई स्कूल जो जेको ग्राउंड आहे उहो तव्हांखे बैकग्राउंड में ॾिसण में अचे पियो। सो 2012 खां टीचर आहियां। ठीकु आहे जी। मूं MA कई आहे इस्लामिक कल्चर में, उन खां पोइ B.Ed कई, पोइ M.Ed कई ऐं ॿियूं जाम सारियूं वीडियो जेको आहे सो डिग्रीज़ हासिलु कयूं। ठीकु आहे जी। त मूंखे इहा सीरीज़ ठाहिण जी वजह छो पेश आई, या आउं छो इरादो रखां थो त इन टॉपिक ते ॻाल्हायां फाइनेंशियल लिटरेसी जे हवाले सां। ॾिसो, इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त असांजी जेका आबादी आहे पाकिस्तान जी, ऐं ख़ासि तौर ते आउं सिंधियुनि सां जेको आहे सो मुखातिबु आहियां, त सिंध में जेको आहे सो फाइनेंशियल लिटरेसी जे हवाले सां अगरि तव्हां यूट्यूब खे बि ॾिसी वठो त यूट्यूब ते बि एतिरो घणो मवादु कोन्हे को। सो बेसिकली मुंहिंजी जेका लर्निंग थी आहे थ्रू आउट द ईयर्स उहा आउं पंहिंजी शेयर करणु चाहियां थो। मुंहिंजा पंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि। त उन में जेको सो मूं जेको आहे सो फ्रीलांसिंग जा जाम सारा कमु कया। मूं आर्टिकल राइटिंग कई, मूं ग्राफिक डिज़ाइनिंग कई, उन खां अलावा जेको आहे सो मूं डिजिटल मार्केटिंग ते कुझु न कुझु सेल्स बि कई आहे। सो चवणु मक़सदु इहो आहे त हिकिड़ो त मुंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि जेके आउं चाहियां थो शेयर करियां, ऐं ॿियो त हीअं जेको लेटेस्ट मुंहिंजो हिकिड़ो साल गुज़रियो आहे उन हिकिड़े साल में जेको आहे सो आउं स्टॉक मार्केट सां रिलेटेड रहियसि। मूं जाम सारी नॉलेज जेका आहे उन बारे में हासिलु कई ऐं मूंखे जाम फ़ाइदो थियो आहे। ऐं आउं चाहियां थो त जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि उहे बि मुंहिंजा जेके एक्सपीरियंसिस आहिनि, मुंहिंजी जेका लर्निंग आहिनि, उन मां तव्हां बि सिखो। ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि, सिंधी ज़बान में इहो कॉन्टेंट हिकिड़ो ठही वञे जी त जीअं त सिंधी माण्हुनि खे बि इन फील्ड में अचण जी जेका असां थोरी नो हाउ थी वञे, इन करे इहा वीडियोस ठाहियां पियो। ठीकु आहे जी। हाणे पाण अचूं था इन ॻाल्हि ते त हीअ जेका सीरीज़ हूंदी फाइनेंशियल लिटरेसी, उन जा टॉपिक्स कहिड़ा हूंदा। ॾिसो, इन बेसिकली इन ते जेको आहे सो मुंहिंजो जो इरादो जेको आहे उहो इहो आहे त हिकिड़ो त टॉपिक आहे पर्सनल फाइनेंस, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो आहे स्टॉक मार्केट। हाणे पर्सनल फाइनेंस में जेको आहे सो उन में जाम सारियूं ॻाल्हियूं अचनि थियूं। हाली फ़िलहाल जे लाइ त मुंहिंजे ज़हन में 4-5 शयूं आहिनि। उन में इहो आहे त तव्हां पंहिंजो जेको आहे सो बजट कीअं था ठाहियो। ठीकु आहे जी। बजट छो ठाहिणु घुरिजे, उन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ो तरीक़ो आहे। उन खां पोइ तव्हां सेविंग कीअं था करियो, सेविंग मैनेजमेंट कीअं आहे, डेट मैनेजमेंट, कर्ज़ मां छुटकारो कीअं हासिलु कजे। उन खां अलावा तव्हांजा जेके फाइनेंशियल गोल्स आहिनि, माना घरु ठाहिणो आहे, कार वठणी आहे, या पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणो आहे, जाम सारा फाइनेंशियल गोल्स हूंदा आहिनि इंसान जी ज़िंदगी में। त उहे सेट कीअं कजनि ऐं उन्हनि खे अचीव कीअं कजे, उन जी जेके स्ट्रैटेजीज़ हूंदियूं। इहो त बेसिकली थियो पर्सनल फाइनेंस जे हवाले सां। उन खां पोइ जेको ॿियो टॉपिक आहे ॿियो, उहा स्टॉक मार्केट। सो स्टॉक मार्केट में पाण जेको इहो ॾिसंदासीं त स्टॉक मार्केट कमु कीअं थी करे, उन जी जेका हिस्ट्री आहे। ठीकु आहे जी। मुल्की इकोनॉमी में स्टॉक मार्केट जी छा वैल्यू आहे, उन ते पाण ॻाल्हि कंदासीं। स्टॉक मार्केट में बेसिकली पाण कंपनीज़ खे एनालाइज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। सो कंपनीज़ खे एनालाइज़ जेको हुन जेको एनालिसिस थींदो आहे, तजियो थींदो आहे, उहो मेनली 2 तरीक़नि जो थींदो आहे। हिकिड़ो हूंदो फंडामेंटल एनालिसिस, हिकिड़ो हूंदो आहे टेक्निकल एनालिसिस। सो फंडामेंटल एनालिसिस में पाण इहो ॾिसंदा आहियूं त कंपनी छा पई करे, उनजी परफॉर्मेंस केतिरी आहे, ऐं उनजी जेका वेल्थ स्टेटमेंट आहे, उनजी जेका फाइनेंशियल स्टेटमेंट आहे, उनजी जेका बैलेंस शीट आहे, उहा कीअं पढ़िजे, उनखे एनालाइज़ कीअं कजे। ठीकु आहे जी। इहो पाण सिखंदासीं इन सीरीज़ में इंशाअल्लाह डिटेल में, पोइ पाण ॻाल्हि कंदासीं। ऐं उनजो हिकिड़ो हूंदो आहे टेक्निकल एनालिसिस। टेक्निकल एनालिसिस में पाण इहो ॾिसंदा आहियूं त थ्रू आउट द हिस्ट्री जेको आहे, या कंपनी जेका आहे उन जा जेके प्राइसिस आहिनि, उनजी मोमेंटम छा रही आहे, थ्रू चार्ट्स, थ्रू कैंडल स्टिक्स, थ्रू इंडिकेटर्स। सो जाम सारी शयूं आहिनि। इंशाअल्लाह पाण हिकिड़ी हिकिड़ी करे इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। हाणे पाण अचूं था पंहिंजे वीडियो जे आख़िरी पोर्शन ते। उहो इहो आहे त तव्हांजे लाइ फाइनेंशियल लिटरेसी छो ज़रूरी आहे, या पाण सिंधियुनि जे लाइ। ठीकु आहे जी। त फाइनेंशियल लिटरेसी, ऐं हिते मुख़्तसर ॻाल्हि थो करियां, डिटेल में पोइ पाण ॻाल्हि कंदासीं। मुख़्तसर ॻाल्हि इहा त फाइनेंशियल लिटरेसी जे ज़रिए पाण फाइनेंशियल फ्रीडम हासिलु करे सघूं था। ठीकु आहे जी।
त फाइनेंशियल फ्रीडम छा आहे? फाइनेंशियल फ्रीडम जो मतिलबु इहो आहे त तव्हां जेको पंहिंजी ज़रूरत जे लाइ न कमायो, हिकिड़ो टाइम अचे जो तव्हांजो पैसो जेको आहे तव्हां अहिड़ी जॻह ते इन्वेस्ट कयो हुजे त पैसो पैसे खे कमाए, तव्हांखे कमु न करिणो पवे पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो करण जे लाइ। इहो आहे फाइनेंशियल फ्रीडम। ऐं फाइनेंशियल फ्रीडम मिलंदी थ्रू फाइनेंशियल लिटरेसी। सो इहो हो अॼु जी जेको वीडियो हुई, मुंहिंजी शॉर्ट वीडियो हुई, इंट्रोडक्शन हुई। इनशाला पाण नेक्स्ट वीडियोज़ में हर मौज़ू ते जेको आहे सो डिटेल सां ॻाल्हि कंदासीं। तव्हां सां अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हांखे असांजी जेका इहा सीरीज़ आहे, वीडियोज़ आहे, उहा इंफॉर्मेटिव लॻे त काइंडली अगरि तव्हां असांजे चैनल खे पहिरियों दफ़ा ॾिसी रहिया आहियो त तव्हांखे चवंदुसि त तव्हां असांजे चैनल खे जेको सब्सक्राइब करे वठो, लाइक करे वठो ऐं कमेंट करियो तव्हांखे कहिड़े मौज़ू ते वीडियो खपे थी, ऐं शेयर ज़रूरु कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।